साॻे महीने हिन साॻे ॾींहं ते सखर खां कराची लॉन्ग मार्च कंदे वक़्त जे दहशत खे मुखातिब थी चयो जे ॼाम सादिक पंहिंजे हवस परस्त गुंडनि खे लगाम ॾे क़ौम न्याणनि जूं असमत दरियूं ऐं दरिया जो सौदो बर्दाश्त न कंदी। केर हो जंहिं ज़िंदगी जा 10 ख़ूबसूरत साल क़ैद जे हवाले करे छॾिया। केर हो जंहिं लाइ जनरल ज़ियाउल हक़ हैदराबाद जे प्रेस क्लब में चयो हो मैं पली जो और अवामी तहरीक को ठीक कर दूंगा ऐं पोइ जवाब में 83 जी तहरीक में पली जंहिं अवामी तहरीक जनरल ज़ियाउल हक़ खे ठीक करे छॾियो। केर हो जंहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे फांसीअ ख़िलाफ़ हैदराबाद शहर में मुज़ाहिरो कयो। केर हो जंहिं जीएम सैयद खे इलाज लाइ ॿाहिरि न मोकिलण ते सभ खां पहिरीं सदर ऐं वज़ीर आज़म वटि लिखत में एहतिजाज कयो। केर हो जंहिंजो इहो मंशूर आहे जंहिं ते बि थियो जंहिं वक़्तु थियो जंहिं जाइ थियो सो मूं ते ज़ुल्म थियो आहे। का बाह वठी मूं दाह कई जो काह कपियो सो मुंहिंजी कंधीअ जो आहे। कोई बि कुठो जेको बि छुरो जंहिं ते बि हलियो सो मुंहिंजे रत रतो आहे। केर हो जंहिं माउज़ी तुंग जे मौत ते कई ॾींहं मुरकण छॾे ॾिनो। केर हो जेको अॼु बि बोस्निया कश्मीर ऐं फ़लस्तीन जे शहीदनि यतीमनि ऐं बेवाहनि जे दर्द खे सिंध जो दर्द थो सम्झे। केर आहे जेको बैन अल-अक़वामियत जे ख़मीर इंसानियत जे ज़मीर मां ठहियल आहे ऐं केर आहे जेको अॼु बि फिडल कास्ट्रो जी अरडाई ऐं नेल्सन मंडेला जी आज़ादीअ ते मासूम ॿारनि जा मुरकण थो लॻे। केर आहे जेको चवे थो जंहिं वक़्तु बि कंहिंजो तौक टुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। जंहिं वक़्तु बि कंहिंजो तौक टुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। जंहिं महकूमीअ मां को बि छुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। कंहिं हंध बि मुंहिंजे कातिल जा जे हथ लुॾिया भल मूंखे ॾे केॾो बि घुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। पलीअ साहब जा नादान दोस्त ऐं दाना दुश्मन भले खेसि अदबी दुनिया आबाद करण जूं सलाहूं ॾियनि। भले चवनि त सिंध बेक़दर आहे, सिंधी माण्हू अहसान फरामोश आहिनि। हलो त हली का ॿी जूए वसायूं। ऐं मुमकिन आहे त ही दौर ही नस्ल पली जे साहब जी सही अज़मत जे कद खे मापे न बि सघे। मुमकिन आहे त ही नस्ल सचबच बेक़दर हुजे, ही दौर सचबच एहसान फरामोश दौर हुजे। पर चंद एक्सेप्शन्स खे छॾे कहिड़े दौर पंहिंजे अज़ीम माण्हुनि जो क़दुरु कयो आहे। मसीह खे सलेब ते टंगियो न वियो हो। सुकरात खे हेमलाक एथेनियनी त प्यारियो हो। मंसूर हिलाज ऐं कुरतुल ऐन त फांसी चढ़ी विया। रोदकीअ जूं त अखियूं कढियूं वयूं। बेंजमिन मोलाइस फांसी चढ़ी वियो। जाबिर बिन हयान नज़रबंदी में मरी वियो। अतालवी ब्रोनो खे ज़िंदह जलायो वियो। नाज़म हिकमत जलावतनी में मरी वियो। लोरका खे संदसि हमवतननि मारे छॾियो। आलंदे फाशिस्टनि सां विढ़ंदे रही वियो। उन्हनि मां कंहिंजो क़दुरु थियो? कंहिंखे संदसि हमवतननि ताज पाराया, कंहिंजा अहसान संदसि हमवतननि लाथा। अज़ीम माण्हू जीनियस माण्हू अज़ीम इन करे न आहिनि हूंदा जो संदन हमवतन संदन दौर संदन क़दुरु करे। जीनियस माण्हू अज़ीम माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू ॾाहा माण्हू इन लाइ जीअंदा आहिनि त हुननि जो ज़मीर मुतमइन रहे, हुननि जा ईंदड़ नस्ल ऐं ईंदड़ ज़माना सुखिया ऐं मुतमइन रहनि। ऐं इन करे ई उहे माण्हू कॾहिं बि कोन मरंदा आहिनि। न को आमिर, न को वॾेरो, न को कालम नवीस, न को गद्दार, को बि कातिल खेनि मारे न सघंदो आहे। ॾिसो सुकरात ज़िंदह अञा ताईं जग में ऐं हू यूनान जा कातिल न सुञाणे कोई। ॾिसो सुकरात ज़िंदह अञा ताईं जग में ऐं हू यूनान जा कातिल न सुञाणे कोई।
ॾिसो हुसैन जी अज़मत अञा बि जारी आहे, ॾिसो यज़ीद जी ज़िल्लत अञा बि जारी आहे। लाश लिंकन जो लताड़े न सघी का बि सदी, जान विल्कस जे क़बर तां अञा लानत न लथी। ॾिसो दोदो अञा धड़की रहियो आहे दिल दिल में, ऐं चने सर जे नस्ल मां न सॾाए कोई। ॾिसो गांधी जे चपन मुर्क विसारी न आहे, ऐं उन कातिल जी जिता को बि न साड़ण आयो। सितम जी रात के बूंदूं लहू जूं जेके ॾियनि, उन्हनि जे भाग खां प्रभात खसण नामुमकिन से कुवतूं जेके तारीख़ करे ख़ुदि तख़लीक़, उन्हनि खे मौत हथां मौत मिलण नामुमकिन। जी हसन। दोस्त पली जो, यार पली जो।